हेलो हाँ भाईजान चा अची चा हाँ हाँ अधु मोकल हिकिड़ो अधु मोकल मां पार्क ते वेठो आहियां अधु चा मोकल न यार रोज़ो न रखियो तभी सही न हुयो तभी सही न रोज़ो न रखियो ठीक है जल्दी तक हलो दा हाँ नाज़िम नाज़िम शाम जो रोज़ो था मां वटि खोलिजो। हाँ हाँ जेके छोकरा आहिनि पंहिंजा कोठ जा बि हाँ भले 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 हाँ सभु वठी अचो। हाँ यार हाँ शाम जो रोज़ो मां वटि सभु अची खोलिजो। हलो दा गुलाम कादर हाँ भाउ ॻाल्हि ॿुध जेको लिस्ट ॾिनो मां न सामान जे लाइ शाम अफ़्तारी पार्टी आहे शाम रोज़े खोलण जो। हाँ ॿुध इन में ॾिस लेले जो गोश्त लिखियल आहे न 5 किलो न बाबा इनखे काफ़ाई को इहो गोश्त ज़रूरी आहे लेले वारो। हाँ मच्छी बि हुजे ताज़ी मच्छी ताज़ी। हाँ 3 किलो खनि मच्छी हुजे। हाँ यार ईअं करे ॾिस हिते पिज़्ज़ा मिलनि था न सुठा पिज़्ज़ा सफ़ा स्पेशल 4 दाणा पिज़्ज़ा बि हुजनि। हाँ वॾो गोश्त ज़रूरी आहे बाबा उहो तोखे आनणो ई आनणो आहे वॾो गोश्त बि वठी वञाए। हाँ 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 न नान हुजनि 70-80 नान हुजे। हाँ 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 न हाँ न फ्रूट बि अथी न बा फ्रूट सूफ़ हाँ 5 किलो खनि हाँ नारगियूं छुहारा न सामान ॾिस न हाणे जेको कुझु लिखाए मां गुलाम कादर सभु वठी हुजे बाबा। हाँ 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 लाज़मी असुल पकोड़ा भी हुजन अबा पकोड़ा भी लाज़मी आहे समोसा अबा। हाँ 100 खन हुजे 100 समोसा हुजे न हली वेंदा को मसलो कोन्हे सही सही। हाँ इहे हाणे वठ पोइ हाणे निकिरण जी कजाए पोइ मूंखां राब्ते में थी पुट हाणे जेको आहे न सामान जल्दी खणी जाए। ठीकु आहे भाई ठीक आहे ओके छा आहे भाउ साईं इहो काथे आहे हुतां जा इफ़्तारी कयो था मुझे बता सकते बाबा चार में असांखे बि रोज़ो आहे रोज़ो थी भले हले अचो मसलो कोन्हे को मां खणी जाए। अचूं न हाँ बाबा भले महिरबानी ये चा वठो बा अबा न मूंखे त रोज़ो आहे सही अगाड़े काल कयो काल उहो रांग न पर हूंदी मां न कयो भाई साईं पाण चयो बाक़ी रोज़ो आहे पर रोज़ो तोखे रोज़ो न आहे छा बाक़ी रोज़ो आहे रोज़ो आहे बा मूंखे रोज़ो खण कसम तो रोज़ो आहे बाक़ी वो मरहूम ॾाॾे जो कतबा वक़्त रोज़ो थी ॾाॾे जो कसम तो खणे छाले ॾाॾे जो कतबा न बस सही आहे रोज़ो आहे गरीब के दा हर बुर तंग करंदा रोज़ो आहे हाणे उथी तोखे इफ्तारी कराया उथी बाबा हाणे हलऊं था हल बाबा हल रोज़ो तो पक्का न रोज़ो आहे हाँ बस ऐं अच्छा वाह जर तूं जा बाड ॿिया माण्हू कहिड़ा वरी इफ़्तारी करण रोज़े तां ईंदा आहिनि हिकिड़ो रोज़ाइत वारो हूंदो आहे त 10 ॼणा भेरा कयूं था अॼु माल आहे साईं माल आहे